अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ईद सां गॾोगॾु तव्हांजे लाइ हिकु वॾी ईदी। टिनि वॾनि सियारनि जूं नज़रूं तव्हांजे सितारनि ते पइजी रहियूं आहिनि, जंहिं सबबु दौलत जी बारिश थींदी नज़र अची रही आहे ऐं इहो 30 जून ताईं जारी रहंदो। हलो त हली ॾिसूं सियारा तव्हां ते कहिड़ो असरु विझी रहिया आहिनि। नाज़रीन, पहिरें हिसे जा 3 सितारा एरीज़, हमल, टॉरस, सोर, जेमिनी, जोज़ा। एरीज़ हमल क़िस्मत जे घर में ही वॾो इवेंट थी रहियो आहे। क़िस्मत जे घर जो एक्टिवेट थियणु, मज़हबी सरगर्मियुनि जो तव्हांजे घर में हुजणु, मतिलबु त मिटीअ में हथु विझंदा त सोन थी वञे। एतिरा वॾा फ़ाइदा थींदे नज़र ईंदा। जेके ख़्वाहिशूं दिलि में आहिनि उहे पूरियूं थींदे नज़र ईंदियूं। जेके मनसूबा ठाहे सेविंग प्लान जोड़ींदा या के वॾा फ़ैसिला कंदा उहे पूरा थींदा। शादी करणु चाहींदा उहो पिणु पूरो थी सघे थो। औलाद जो कंसीव थियण जे प्रोसेस में तेज़ी पिणु ईंदी। ॿाहिरि वञी पढ़णु, नौकिरी करणु, कारोबार, हर लिहाज़ खां को बि वॾो फ़ैसिलो करणु तव्हांजे लाइ भरपूर फ़ाइदेमंद साबित थींदो। तव्हांजे नएं घर में क़िस्मत जो अचणु, घर जो सितारो रूलिंग लॉर्ड बृहस्पति जुपिटर ॿिए घर में हुजणु, धन दौलत, पैसो, प्रॉपर्टी में वॾो फ़ाइदो मिलंदो। तव्हांजी कम्युनिकेशन स्किल यानी ॻाल्हाइण जो कमु करे रहिया आहियो उते पिणु वॾो फ़ाइदो मिलंदो। जेकॾहिं तव्हां टीचर आहियो या बेकिंग सेंटर में आहियो या सियासत में आहियो, सेल्स परचेज जे डिपार्टमेंट में सेल्स वूमेन आहियो या वरी हेड मास्टर आहियो जिते ॻाल्हाइण जे कम सां तालुक़ु आहे, उते चमकंदे नज़र अची रहिया आहियो। एक्टर या मॉर्निंग शो में एंकर आहियो, भरपूर पैसो कमाईंदा। ही वॾो ई ज़बरदस्त मञियो वेंदो आहे। तव्हांजी क़िस्मत जे घर जो एक्टिवेट थियणु मतिलबु मज़हब जे वेझो हूंदा त वधीक फ़ाइदा मिलंदा। तरक़ीअ जा रस्ता खुलंदे नज़र ईंदा। तव्हांखे सम्झ ईंदी त तव्हांखे छा फ़ैसिलो करिणो आहे, छा करियूं त मज़ीद फ़ाइदो मिलंदो। ऐं कम जो लोड हुजण करे थोरो टेंशन हूंदो। ऑर्डर्स ज़्यादा हुजण करे थोरो डिप्रेशन जो शिकार थी सघो था। बाज़ारी शयूं, ॿाहिरि जो जंक फूड खाईंदा जंहिंसां बीमार थियण जा चांसिस वधंदा। सिहत जो थोरो ख़्यालु रखिणो पवंदो। टॉरस सोर, टॉरस जे 10 खाने में ही 3 सियारा नज़र विझी रहिया आहिनि, जंहिंसां सुठो पैसो कमाइण जो मौक़ो मिलंदो। हिननि जे 10 घर जो एक्टिवेट थियणु, कैरियर में सुठियूं ऐं वरियूं ख़बरूं ॿुधंदा। बॉसिस सां सुठी बॉन्डिंग थियणु ऐं कारोबार मां पिणु सुठो पैसो कमाईंदे नज़र ईंदा। तेज़ीअ सां शयूं बदिलजंदे ॾिसंदा ऐं बहितरीनु मुस्तक़बिल पंहिंजे साम्हूं ॾिसंदा। 8 घर जो पिणु एक्टिवेट थियणु बदिला आणींदो। जेकॾहिं तव्हां रिसर्च या डेवलपमेंट सां तालुक़ु रखो था त भरपूर तरीक़े सां पैसा जोड़ींदे नज़र ईंदा। हर लिहाज़ खां पैसो सेव कंदे कमाईंदे नज़र ईंदा। जेमिनी जोज़ा, 7 घर जो एक्टिवेट थियणु, तव्हांजो रिलेशन बहितरु थींदो। 7 घर में 3 सियारनि जी नज़र पवण सां रिलेशन जी बॉन्डिंग ठाहींदा ऐं रिलेशन मज़बूत कंदा ऐं गॾोगॾु कारोबार चमकंदे नज़र ईंदो ऐं सुठे नमूने हलंदो। ऊंचो मक़ाम मिलंदो। तव्हांजो कारोबार पोइ उहो शराकतदारी में हुजे या पंहिंजो इनफ़रादी, हर क़िस्म जे कारोबार में नफ़ो मिलंदे नज़र ईंदो। पंहिंजी ख़्वाहिशुनि जी तकमील थींदी ऐं 11 घर जो एक्टिवेट थियणु, डेली बेस जे कारोबार में पिणु भरपूर फ़ाइदा मिलंदा। तव्हांजी जेतिरी बि माज़ीअ जी इन्वेस्टमेंट थियल आहे, इनकम में हाइस्ट पोजीशन मिलंदे नज़र ईंदी। तव्हांजे नेक ख़्वाहिशुनि जो पूरो थियणु मुमकिन थींदो।